अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सुपर 30 में भली का आ रहा हूँ या दुआ बुटो। कोट लालू बरसाव गोट हाजी गामुल खान शहर जो प्राइमरी स्कूल उस्ताद रिटायर ऐं प्रमोट थियण सबब 6 महीननि खां बंद हुअण सबब सवे ॿारनि जो मुस्तक़बिल दांव ते लॻल आहे। शेर मोहम्मद मरी जी रिपोर्ट मूजिबि ॻोठाणनि ऐं शागिर्दनि जो चवणु हो त स्कूल में उस्ताद मुक़रर न थियण सबब तालीमी मुस्तक़बिल तबाह थी रहियो आहे। तहरीक वठी हंगामी बुनियाद ते उस्ताद मुक़रर करे तालीमी ॿारनि खे तालीम जे महरूमी खां बचायो वञे। मदेजी में जिया ऐं ॾाहाणी बिरादरीअ जे ॿिनि धुरनि में तकरार तां 3 ॾींहं अॻु क़त्ल थियल गुलज़ार जो केस 13 ॼणनि ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो। तौहीद बिरोही जी रिपोर्ट मूजिबि सिहत खाते जी फ़रियाद ते ॾाहाणी जिया अबड़ा ऐं रिंद बिरादर ऐं शर बिरादरीअ जे 13 माण्हुनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। केस जी फ़रियादड़ औरत ॼाणायो आहे त जवाबदार ॻोठ छितो मंघी वाक़े इलाइक़े में गुलज़ार खकड़ानी खे क़त्ल कयो आहे। इंसाफ़ फराहम कयो वञे। बाउखोसो में ॿिनि टिकटनि खे फुरण जी कोशिश दौरान मुज़ाहिमत ते हथियारबंदनि आसिफ ऐं ख़ावंद बख़्श बाजकानी खे गोलियूं हणी ज़ख़्मी कयो। रिपोर्ट मूजिबि शुहेब हुसैन बिरहानी जी रिपोर्ट मूजिबि ज़ख़्मियुनि जे वारसनि जो चवणु आहे त बदअमनी सबबि फुर जा वाक़िया मामूल बणियल आहिनि। चौहर चमाली पुलिस कार्रवाई दौरान मोटरसाइकिल फुर कंदड़ ॿिनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। इक़बाल खट्टी जी रिपोर्ट मूजिबि पुलिस ॿुधायो त गोंखलाणी भरिसां कार्रवाई दौरान जवाबदार साबित अली ऐं गुल हसन ओठो खे गिरफ़्तार कयो वियो। जवाबदारनि जे कब्ज़े मां पिस्टल गोलियूं ऐं फुरकर मोटरसाइकिल हथ करे खैन लाक़िब कयो वियो आहे। घोसपुर में 10 महीना अॻु मुबैना पुलिस मुक़ाबले दौरान मार्ची वाल असद ऐं मीर ख़ान शेख जे जवाबदार अदालत हुकुम बावजूद गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ वारसनि पारां एहतिजाज कयो वियो। अब्दुल गफ़ार ओगई जी रिपोर्ट मूजिबि वारसनि इल्ज़ाम आणींदे चयो आहे त एसएचओ अहमद नवाज़ जकराणी ऐं संदसि टीम ॿिनि नौजवाननि खे जुड़तू मुक़ाबले में मारे छॾियो आहे। एसएसपी कश्मीर पारां वाक़े जो नोटिस वठी गिरफ़्तार जवाबदारनि कयो वञे। मांझन में एसयूपी ऐं सिविल सोसाइटी मांझन जे एएमएस पारां साफ़ी शाहज़ेब उमरानी खे धमकियूं ॾियण वारे एहतजाज ख़िलाफ़ मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। रिपोर्ट मूजिबि मुज़ाहिरीन जो चवणु हो त एएमएस पारां ज़ख़्मियुनि जे वारसनि खां पैसा घुरण वारी वीडियो ठाहिण दौरान साफ़िन खे धमकियूं ॾिनियूं वयूं ऐं एम्बुलेंस ॾियण खां इनकार कयो वियो। साफ़िन ऐं सिविल सोसाइटी आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त वाक़े जो नोटिस वठी ॼाणायल एएमएस ख़िलाफ़ कार्रवायूं कयूं वञनि। कंडियारे में दरगाह इलाहाबाद भरिसां रोड क्रॉस कंदड़ ॻोठाणो मोटरसाइकिल जे टक्कर सबबि ज़ख़्मी थी पियो। रिपोर्ट मूजिबि मोटरसाइकिल जी टक्कर सबबि ॻोठाणो जमील मलाह ज़ख़्मी थी पियो। केस तिबी इमदाद लाइ नवाबशाह अस्पताल मुंतक़िल कयो वियो। मदेजी में अली खान रोड ते ट्रक ऐं ट्रैक्टर जे विच में टक्कर सबबि अली शेर बुरड़ो फोत थी वियो। गुलज़ार बुरड़े जी रिपोर्ट मूजिबि 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। तौहीद बिरोही जी रिपोर्ट मूजिबि हादसे में फोत थियलनि जो मड़ ऐं ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। इत्तला मिलण ते फोती जे घर में कोहराम मची वियो आहे। मीरपुर मातेलो भरिसां दाद लगारी लिंक रोड ट्रालर ऐं मोटरसाइकिल में टक्कर सबबि ॻोठ शेर खान छॾण वासी गुलाम शबीर छॾण ज़ख़्मी थी पियो। ख़ुर्शीद सियाल जी रिपोर्ट मूजिबि हादसे जे ज़ख़्मी खे भर्ती जोगी हालत में कराची मुंतक़िल कयो वियो। ड्राइवर मौक़े तां फ़रार थी वियो। रिपड़ी में ॻोठ जाड़ा खूह वासी जो मुबैना तौर अगवा थियल नौजवान जी बाज़याबी लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। गुलाम सरवर जी रिपोर्ट मूजिबि शहबाज़ कलोड़ो ऐं ॿियनि इल्ज़ाम आणींदे चयो आहे त जवाबदार अरबाब कलोड़ो ऐं ॿियनि नौजवान खे अगवा कयो। केस दाख़िल थियण बावजूदि जवाबदार गिरफ़्तार नाहे कयो वियो। पुलिस जो चवणु आहे त हिकु जवाबदार अब्दुल रहीम कलोड़ो खे गिरफ़्तार कयो वियो आहे। रुस्तम शहर ऐं भरपासे में गंद किचिरे जा ढेर लॻण सबबि रहवासी सख़्त ॾुखियाईअ जो शिकार थी विया। रिपोर्ट मूजिबि रहवासियुनि ॿुधायो त शहर जी हर घिटीअ में गंद किचिरे जा ढेर पयल आहिनि जंहिं सबबि बीमारियूं पखेड़जण लॻियूं आहिनि। आला इख़्तियारनि पारां गंद किचिरे जो नोटिस वठी रहवासियुनि खे बीमारी खां बचायो वञे। खरपुर शहर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में छितनि कुतनि जो आज़ार वधी वञण सबबि रोज़ानो जे बुनियाद ते 20 खां वधीक केस रिपोर्ट थियण लॻा जंहिं सबबि रहवासी ॻणितीअ जो शिकार थी विया आहिनि। रिपोर्ट मूजिबि रहवासियुनि आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त छितनि कुतनि खे मारण लाइ मुहिम हलाए रहवासियुनि खे जानी नुक़सान खां बचायो वञे।
मीरपुर माथेलो पुलिस मंशात फरोशन खिलाफ कार्रवाई दौरान जवाबदार फारूक अहमद बोजदार की गिरफ्तार करण जी दावा कया है। सिंगार कबूल की रिपोर्ट मौजूद पुलिस बुधा तो गिरफ्तार जवाबदार के कब्जे में वही मिकदार में जड़ सत कर सदन खिलाफ मंशात इब्तदायत केस दाखिल किया है। न्यू सईदाबाद बरसा गोच मेवो बलाल वासी मोहम्मद हनीफ बलाल पारा बासरन जी मोबाइन हथियातन खिलाफ एहतजाजी मुजाहरो किया। रियाज कीरो की रिपोर्ट मौजूद एहतजाज कंदड़ इल्जामनि तो गोच गुलाम मोहम्मद वासी बासर दलील सोस अली और बेन अबन ॾाॾनि की ज़मीन ते बबुर जा वण पोखे कब्जो करण चाहिन था। आला इख्तियारनि पारां नोटिस वठी इंसाफ फराम कियो वञे। दाऊ जहांपुर बरसा गोठ अली बख्श मिराली वासी नौजवान आरिफ मिराली पाण ते पिस्टल जो फायर करे आपघात करण की कोशिश कई। केस गणती जोगी हालत में अस्पताल मुंतकिल किया वियो। रिपोर्ट मौजूद पुलिस बुधाए तो वाक़े जो कारण आपघात बुधायो पियो वञे। नौजवान के अस्पताल मुंतकिल करे वधीक जांच कई पई वञे। नाज़रीन ही हुई उन वक्त ताईं जो सुपर 30 खबरूं। वधीक खबरूं ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो धरती टीवी न्यूज़।